सांगड़ मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी हिदायतुनि ते मंशात फरोशनि जे चौधारी घेरो तंग कयो वियो आहे। उन सिलसिले में एसएचओ बीरानी वसीम अहमद अरबाब पंहिंजे मातहत अमले सां गॾु ॻुझे इतला ते छापो हणी मंशात डीलर प्यार अली खोखर खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 5600 पुड़ियूं आदाब गुटका ऐं गुटका मावा जूं 100 पुड़ियूं हथ करे वरितियूं। एसएचओ झोल ज़हूर अहमद नूनारी पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंशात फरोश रसूल बख्शो मलक खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 2500 सिहत लाइ नुक़सानकार गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त हिकु शकी मोटरसाइकिल खे पिणु कब्ज़े में पुलिस वरितो आहे। एसएचओ शाहपुर चाकर राजा नवीद सरफराज़ पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंशात फरोश मोहम्मद यासीन चुन खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 640 सिहत लाइ नुक़सानकार गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं, जॾहिं त संदसि हिकु साथी आसिफ कीरियो फ़रार थियण में कामयाब थी वियो। जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे। एसएचओ सांगड़ सना लाइ चोरी जे केस में घुर्बल रूपोश जवाबदार इम्तियाज़ अली मंगरियो पोटो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएसपी सांगड़ जी हिदायत ते एसएचओ टंडो आदम इम्तियाज़ अली ख्वावर बग़ैर इतला घर छॾे वेंदड़ ॿिनि नौजवान छोकिरनि खे हथ करे वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि छोकिरनि जो घर छॾण जो सबबु घरेलू तशदुद ऐं नामुनासिब रवैयो आहे।